ओम शांति। अधिगमा संत सहज योगी जी सहज हिक नायकी योगी जमावत अॼु बागवान पंहिंजे वैरायटी खुशबूदार फूलनि जे बगीचे खे ॾिसी हर्षित था थियनि। अॼु बागवान पंहिंजे वैरायटी खुशबूदार फूलनि जे बगीचे खे ॾिसी ख़ुशि था थियनि। बाप दादा वैरायटी रूहानी पुष्पनि जी खुशबू ऐं रूप जी रंग ॾिसी हर हिक जी विशेषता जा गीत था ॻाइनि। बाप दादा वैरायटी रूहानी पुष्पनि जी खुशबू ऐं रूप जी रंगत ॾिसी करे हर हिक जी विशेषता जे विशेषता जा गीत ॻाइनि। जेके बि ॾिसो हर हिकु ॿ सां प्रिय ऐं श्रेष्ठ आहे। आत्मा जेके बि बाबा ॾिसनि था हर हिकु ॿ सां प्रिय ऐं श्रेष्ठ। नंबरवार हूंदे हुए बि बाप दादा जे लाइ लास्ट नंबर बि अति प्रिय आहे। बाबा त हमेशह चवंदा आहिनि न भले नंबरवार आहिनि लेकिन मुंहिंजे लाइ त लास्ट नंबर बि ओतिरो मूल्यवान आहे जेतिरो फर्स्ट नंबर। छोकी फर्स्ट नंबर बाबा खे पहचानियो अथई, धारणा कई अथई, लेकिन लास्ट नंबर वारे बि भले कुझु बि न, लेकिन दुनिया जे हिसाब सां मुंहिंजो बाबा त पहचानियो अथई। त बाबा श्री चाहे पंहिंजी यथाशक्ति माया जे थियण में कमज़ोर आहे, तो बि बाप खे पहचाने दिल सां हिकु बार मुंहिंजो बाबा चयो त बाप दादा रहम जो सागर अहिड़े ॿारनि खे बि हिकु बार जे रिटर्न में पदम गुण रूहानी प्यार सां ॾिसंदा आहिनि कि मुंहिंजो ॿार विशेष आहे। चाहे लास्ट नंबर वारो बि यथाशक्ति माया जी थियण में कमज़ोर आहे, लेकिन मूंखे त पहचान अथई न, मुंहिंजो बाबा त चए अथई न त हिन जे लाइ बाप दादा रहम जो सागर आहिनि। त अहिड़े ॿारनि खे बि बाबा अगरि उहो हिकु बार बि दिल सां चईंदा न मुंहिंजो बाबा, त हुनजे रिटर्न में बाबा पदम गुणा हुननि खे रूहानी प्यार सां ॾिसंदा आहिनि कि मुंहिंजा ॿार विशेष आत्मा आहिनि। है न, इहे कीअं ॾिसी सघंदा आहियो त तव्हां बि ॾिसी सघंदा आहियो। ॾिसो अगरि तव्हां कंहिंखे ज्ञान ॾियो, मञो कि अञा 3-4 ॼणा आहिनि तव्हां अज्ञानी, उन्हनि खे अञा तव्हां शिव बाबा जो परिचय ॾियो था, लेकिन 3-4 ॼणनि मां न हिकु ॼणो आहे न मञे थो कि हा भई उहो असांजे आत्मा जो पिता आहे, परम पिता परमात्मा, हा भई शिव बाबा, ॾाढो इंट्रस्ट सां सुठी रीति ॿुधे थो। ऐं 3 ॼणा बाक़ी आहिनि न उहे ध्यानु ई नथा ॾियनि, उहे पंहिंजो गुरू पंहिंजो साईं हुनमें उहे लॻा पिया आहिनि। ऐं उहो चोथों ॼणो भले ज्ञान में न हले, लेकिन हालांकि तव्हां उन्हनि खे ॿुधायो था भई असां सभु निराकार आत्मा ई आहियूं, ऐं दुनिया में बि निराकार जो प्रतीक ॾिसो शिवलिंग जे रूप में माण्हू पूजदा आहिनि न, त सिख माण्हू बि निराकार खे पूजदा आहिनि, मुस्लिम बि अल्लाह निराकार खे, त उहो असांजी आत्मा जो पिता आहे, हुनजी आत्मा ते नाम शिव आहे। उहो भले ई ज्यादा कुझु न, लेकिन हिकु बार चए हा भई बरोबर असां आत्मा और शरीर, आत्मा जो पिता अलॻि आहे, परमात्मा आहे, त तव्हां उन टिन्हिनि जे प्रति तव्हांजी दृष्टि अलॻि थी वेंदी आहे न।
त उहा अगरि दिलि सां चईंदी न त वो अंदर खां हिकु पॉजिटिविटी ईंदी आहे न हुन आत्मा जे प्रति कि ॾिस ये आत्मा पहचाने वई, ये आत्मा मञे थी, भले ॿाहिरि वञी कुझु बि करे, है न? लेकिन हाल फिलहाल तव्हां हुननि खे बाबा जी यादि में ॿुधायो त हुन ते उहो प्रभाव त पए थो। बाक़ी टई त जीअं अज्ञान में एॾो भटकी आहिनि जीअं त ईअं ई शिव बाबा बि ॾिसंदा भई अज्ञाननि जे हिसाब सां हिन पहचाने त वतई मुंहिंजो बाबा त कम से कम चई त बसि उनजे लाइ बाबा हुनखे हिकु बार हुन चई त उहा बाबा हुनखे पदम गुणा हुन रूहानी प्यार सां ॾिसंदा आहिनि, है न? तव्हांजी नज़र बि हुन आत्मा जे प्रति जेका हा हा मञे थी, हिकु थींदो न ॿाहिरां हा हा करे अंदरां ॿियो सोचे, लेकिन तव्हांखे लॻे थो कि न उहा दिलि सां बि मञे थी, भले उहा अॻियां न हली सघंदी आहे, भले कुझु करे न सघंदी आहे, लेकिन दिलि सां मञे थी कि हा बरोबर तव्हां सही था चओ, मतिलबु बाबा जे पॉइंट ते हा हा करे थी, त थोरो सो रूहानी प्यार त ईंदो आहे न, ईअं ई बाबा जो बि ईंदो आहे। इन नज़र सां ॾिसंदा आहिनि कि पोइ बि बाप जो त ठहियो आहे न, त बाप दादा अहिड़े ॿारनि ते खे बि रहम ऐं स्नेह जी दृष्टि द्वारा अॻियां वधाईंदा रहंदा आहिनि। शिव जी मुंहिंजो चयो आहे न, हाणे तव्हां पंहिंजे ब्राह्मण परिवार में ई ॾिसो, तव्हां अगरि ॾिसंदव ब्राह्मण परिवार में सेंटरनि ते मधुबन में कई बार तव्हांखे अहिड़ी आत्मायूं मिली वेंदियूं त तव्हां चईंदव कि अरे ज्ञान में बि ईअं थींदो आहे, मतिलबु एॾा ज्ञानी ज्ञान ॿुधण वारा माण्हू बि ईअं था करनि, है न? कई बार अगरि तव्हांखे मिलिया हुजनि त, है न? लेकिन त बि उहे हलनि था करनि था, भले डेली मुरली ॿुधनि बि था, लेकिन त बि कुझु न कुझु अहिड़ो नज़र अची वेंदो आहे जो अज्ञाननि जहिड़ो आहे, लेकिन त बि उहे हलनि था करनि था अचनि था, दीदियूं उन्हनि खे एक्सेप्ट करनि थियूं, कई बार टीचरियूं बि ईअं थी वेंदियूं न, कई बार सेंटर वारी दीदियुनि में बि तव्हां अहिड़ी कोई ॻाल्हि ॾिसी छॾंदा आहियो त तव्हां सोचंदा अरे दीदी ईअं थी करे हिते, त ई छा असांखे ज्ञान ॾींदा ईअं, लेकिन त बि उहो दीदी दीदी ठही वेठी आहे सेंटर ते, बाबा जो सेंटर आहे, बाबा चाहे त हुनखे कढी सघंदा आहिनि कीअं बि करे, लेकिन न, हुन दिलि सां मुंहिंजो बाबा चई करे पंहिंजो जीवन ॾिनो अथई, त बाबा बि रहम ऐं स्नेह जी दृष्टि सां कहिड़ो बि आहे कीअं बि करे बाबा पंहिंजो सेंटर बि हलाईंदा रहंदा आहिनि ऐं हुन आत्मा खे बि हलाईंदा रहंदा आहिनि, कॾहिं बि बाबा ईअं न कंदा। हिकु बार कंहिं मुंहिंजो चयो त बाबा जीअं बंदिजी वेंदा आहिनि, छोजी सेंटर वारी दीदी मतिलबु सभु कुझु छॾे करे समर्पित थी आहे, ऐं सोचो अगरि नई नई न आहे, ॾाढी पुराणी दीदी में माया अची वई, मुंहिंजे जीअं कंहिं बि रूप जी, त हाणे हुनखे काॾे कढूं, है न? ये उहो ई आहे न भई हिकु बार शादी कराए अज्ञानी माण्हू त चईंदा डिवोर्स वठो, ज्ञानिन में बि कई माण्हू चईंदा न हिन दीदी खे कढो, हिन माण्हू खे कढो, लेकिन बाबा न चईंदा, बाबा त बि हुन आत्मा कुझु बि कयो हुनई न, मुंहिंजो बाबा चई करे, त बि उहा आत्मा जाॾे बि हूंदी न, बाबा हुनजी मदद कंदा रहंदा, छो जी हुन मुंहिंजो बाबा चयो अथई, है न? बाबा त चवनि था हिकु बार चई त पदम गुणा उनखे बाबा मदद कंदा आहिनि, हिकु बार जो रिटर्न पदम गुणा उन रूहानी प्यार सां ॾिसंदा आहिनि, त बाबा चवनि था इहे रूहानी मुंहिंजी पंहिंजी स्मृति अहिड़ा ॿारनि जे लाइ
समृद्धि भरण जी आशीर्वाद ठही वेंदी है न। कोई बि चईंदो आहे न मुंहिंजो बाबा, त हीअ मुंहिंजीपन जी स्मृति ॿारनि खे शक्ति ॾींदी आहे। समृद्धि भरण जी आशीर्वाद थी वेंदी आहे। बाप दादा खे मुख सां आशीर्वाद ॾियण जी आवश्यकता न हूंदी आहे। तव्हां बसि दिलि सां मुंहिंजो बाबा चओ न, तव्हांखे आशीर्वाद मिली वेंदो। त बाबा मुख सां न चईंदा आहिनि, शुद्ध शब्द वाणी सेकेंड नंबर आहे, लेकिन स्नेह जो संकल्प शक्तिशाली भी आहे ऐं नंबर 1 प्राप्ति जो अनुभव कराईंदा आहिनि, है न। बाबा कुछ भी, जीअं कई माण्हू सोचदा आहिनि न बाबा असांखे यादि प्यार ॾियनि। ॾिसो ये बाबा जी लाइन केॾी उहा आहे इम्पोर्टेंट। अव्यक्त बाप दादा खे या साकार में भी बाबा के माण्हू पत्र लिखदा हुया। सोचदा आहिनि न कि बाबा भी असांखे रिटर्न में पत्र ॾियनि, या अव्यक्त बाबा भी कंहिंखे यादि प्यार मोकिलदा हुया, त माण्हू सोचदा आहिनि न असांखे भी बाबा यादि प्यार मोकिले। लेकिन बाबा छा पिया चवनि, वाणी ऐं शब्द वाणी सेकेंड नंबर थी आहे, लेकिन बाबा खे तव्हां संकल्प सां चयो मुंहिंजो बाबा, बाबा तव्हांखे संकल्प सां रिटर्न में ॾाढो कुझु शक्ति भरे छॾे, यादि पिया ॾेई छॾे। त ये स्नेह जो संकल्प ये शक्तिशाली हूंदो आहे, नंबर 1 प्राप्ति कराईंदो आहे। ऐं बाबा कंहिंसां मिलनि, उन्हनि खे मुख सां चवनि, उहो सेकेंड नंबर थी वेंदो है न। माण्हुनि खे त सुठो लॻंदो हुयो भई बाप दादा असां सां मिलनि करनि, पर वो सेकेंड नंबर थी वेंदो। त बाबा चवनि था कि संकल्प शक्तिशाली भी आहे, नंबर 1 भी प्राप्ति जो अनुभव कराइण वारो आहे। बाप दादा हिन सूक्ष्म स्नेह जे संकल्प सां माता पिता ॿई रूप सां हर ॿार जी पालना करनि था। बाबा अञा ताईं पालना कीअं था करनि, हाणे त प्रैक्टिकल में संकल्प सां ई करनि था, है न। बाबा ॾिसो ॿुधाइनि था, जेतिरो तव्हां संकल्प सां बाबा खे स्नेह सां यादि कंदा आहियो न, ओतिरो ॾिसो बाबा छा था चवनि, बाप दादा हिन सूक्ष्म स्नेह जे संकल्प सां बाबा माता पिता जे रूप में हर ॿार जी पालना कंदा आहिनि। मतलब हिते हिते ईअं न चई सघंदा आहियूं कि बाबा मूंखे ज्यादा प्यार करे, मूंखे छो थो करे, हुनखे छो थो करे। छोजी बाबा चवनि था संकल्प, जेतिरो तव्हांजे मन में बाप दादा जे लाइ रिस्पेक्ट रिगार्ड हूंदो, जेतिरो वो मन में वो प्यार हूंदो, जेतिरी श्रीमत खे तव्हां मञंदव, जेतिरो यादि कंदव कि बाबा ईअं चयो अथई, बाबा ईअं चयो अथई, मूंखे ईअं करणो, है न। त ओतिरो वो स्नेह बाबा ताईं पहुचंदो आहे, ओतिरो बाबा स्नेह जी रस्सी में बाबा खे ॿंधी छॾंदा आहियो, त बाबा न चाहींदे हुए बि तव्हांजी पालना कंदा रहंदा आहिनि। पालना कीअं कबी आहे, तव्हां ॿारनि जी पालना कीअं कयो, उन्हनि जी रोटी पाणी लटा हीअ उहो, है न, स्थूल चीजुनि सां पालना कयो। बाबा असांजी पालना कीअं कंदा आहिनि, तव्हांखे कंहिं समय कंहिं शक्ति खपे, कंहिं समय कंहिं गुण खपे, कंहिं समय कोई डायरेक्शन खपे, श्रीमत मिले, उन रीति बाबा तव्हांखे टच कंदा रहंदा आहिनि। त इहा थी वई रूहानी पालना। जे लौकिक में सिकीलदे ॿारनि जी माँ बाप गुप्त ही गुप्त ॾाढी शक्तिशाली चीजुनि सां पालना कंदा आहिनि, है न। माउ पीउ बि आहे न पंहिंजे ॿारनि खे ॾाढी कुझु चीजूं खाराईंदा रहंदा आहिनि, जेके तव्हां ॿार खुराक ख़ातिरी, खुराक चईंदा आहिनि, खुराक खाराईंदा न ॿारनि खे,
त बाप दादा बि वतन में वेही करे सभी ॿारनि जी विशेष होरश त बाप दादा बि विशेष ॿारनि जी छा कंदा रहंदा आहिनि वतन में ख़ातिरी कंदा रहंदा आहिनि। कॾहिं तव्हांखे लॻियो आहे बाबा मूंसां ॻाल्हियूं था करनि, मूंखे सम्झाइनि था? हीअं लॻियो आहे तव्हांखे कॾहिं बाप दादा जीअं लाइट वतन में तव्हां वेठा आहियो ऐं बाबा सां जेतिरो तव्हां ॻाल्हियूं कंदव न ओतिरो कॾहिं कॾहिं न बाबा बि तव्हांखे सॾु कराए तव्हां सां ॻाल्हियूं तव्हांखे सम्झाईंदा हीअं 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 हीअं। त इहे जीअं ख़ौरिश मतिलबु ख़ातिरी थी। जीअं मधुबन में ईंदा आहियो त विशेष ख़ौरिश अर्थात ख़ातिरी थींदी आहे न, है न। मधुबन में माण्हू भट्टियुनि में वेंदा आहिनि, बाबा मिलन में त एतिरो न थी सघंदो आहे। भट्टियुनि में त बि कुझु स्पेशल चीजूं तव्हांखे ठाहे करे खाराईंदा आहिनि, त उहो बि थींदी आहे। ऐं इहे भट्टियूं कराइण मतिलबु स्पेशल तव्हांखे सॾु कराए बाबा जी शक्ति भरणु, है न। इहे भट्टी कराइण बि हिकु तरीक़े जी न खुराक खाराइण आत्मा जी, न त उन्हनि खे छा फ़र्क़ु उहो न। बाबा मिलन थिए थो, बाबा मिलन ऑनलाइन ई थिए थो। हीअं त सभु चई छॾनि पंहिंजे पंहिंजे घर में वेही करे ॾिसो। अॼु त मुरली बि अची थी वञनि, सभु चई सघंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे घर में ॿुधो पढ़ो। लेकिन तव्हांखे चईंदा आहिनि न सेंटर ते अचो, मधुबन में वञो, भट्टियूं करो, इहे करो। छो चईंदा आहिनि? छो जी भले ई तव्हां घर गृहस्थी में बि कंदा आहियो, लेकिन हुतां जे वायुमंडल में वेंदा आहियो त रोटी ठाहिण खां बि फ्री थी वेंदा आहियो, है न। केॾो फ्री थी वेंदो आहे, है न। मधुबन में कोई उहो दिमाग़ में कोई इअं न हूंदो आहे भई इहे ठाहिणो आहे, इहे कमु करिणो आहे, हिन सां मिलणो आहे, हेॾे वञिणो आहे, न। हिननि सभिनि सां फ्री थी वेंदा आहिनि, त बुद्धि योग बाबा सां जास्ती लॻंदो आहे, त जास्ती शक्ति जीअं भरिजी वेंदी आहे। त हिन करे भट्टियुनि जो प्रोग्राम रखंदा आहिनि, क्लासिस जो प्रोग्राम रखंदा आहिनि। आए दिन तव्हांजे सेंटर ते बि कोई वॾी दीदी या जो बि ईंदा हूंदा, है न। कोई ब्रह्मा भोजन जो कार्यक्रम रखी छॾियो, उन समय तव्हां वञी करे उहो खाओ, क्लासिस अटेंड करो, मधुबन में बाप दादा मिलन करणु वञो। इहे बि छा आहे? ख़ातिरी आहे ॿारनि जी। त बाप दादा बि वतन में हर ॿार खे फ़रिश्ते आकारी रूप में आह्वान करे सम्मुख सॾु कंदा आहिनि, ऐं आकारी रूप में पंहिंजे संकल्प द्वारा सूक्ष्म सर्व शक्तियुनि जी विशेष बल भरण जी ख़ातिरी कंदा आहिनि। हिकु आहे पंहिंजे पुरुषार्थ द्वारा शक्तियुनि जी प्राप्ति। हिकु आहे की तव्हां बाबा खे यादि था करो, हिकु आहे की बाबा तव्हांखे सॾु करे शक्ति था भरनि। इहा आहे माता पिता जे स्नेह जी पालना जे रूप में विशेष ख़ातिरी करणु। इहा आहे माता पिता जे स्नेह जी पालना जे रूप में विशेष ख़ातिरी करणु। जे हिते बि कंहिं जी ख़ातिरी कंदा आहिनि, नियम प्रमाण रोज़ जे भोजन में विशेष वस्तुनि सां ख़ातिरी कंदा आहिनि, एक्स्ट्रा ॾींदा आहियो, है न। रोटी जे अलावा बि जीअं माण्हू ड्राई फ्रूट खाए, फ्रूट्स खाए, है न। ये ख़ातिरी थी वई न। भई सम्झो कि तव्हांखे अन तव्हां कंहिंखे सॾु करायो त नॉर्मल रोटी त सभी खाराईंदा, लेकिन विशेष कुझु तव्हां खीर ठाही, खीर में ॾाढा सारा ड्राई फ्रूट्स विझी छॾिया,
या कुछ अहिड़ो हेल्दी चीज़ जो कि शरीर के ताक़त भरे, त अहिड़ी ख़ातिरी वारी चीज़ बि कंदा आहिनि न एक्स्ट्रा। ईअं ब्रह्मा मां जा बि ॿारनि में, ब्रह्मा मां जो बि ॿारनि में विशेष स्नेह आहे। ब्रह्मा मां वतन में बि ॿारनि जी रिमझिम बिना रही न सघंदी। रूहानी ममता आहे न, त सूक्ष्म स्नेह जे आवाज़ सां ॿारनि जी स्पेशल ग्रुप इमर्ज कंदा आहिनि। वतन में बाबा स्पेशल, जीअं बाबा हिते मिलंदा हुया न माताउनि सां, ॿारनि सां, युगलनि सां, कुमार कुमारियुनि सां, या अलॻि अलॻि जोन वाइस हाणे बि बाबा मिलंदा आहिनि। कॾहिं तव्हांखे अनुभव थियो हुजे कि अॼु विशेष हीअं थो लॻे जीअं बाबा मूंसां ॻाल्हियूं था करनि, अगरि तव्हांखे लॻियो हुजे त सम्झो उन ॾींहुं बाबा कंहिं ग्रुप में तव्हांखे इनवाइट कयो या पर्सनली तव्हां सां उहो था करनि, त उहो कॾहिं थींदो भई जॾहिं असां बाबा सां बि ॻाल्हियूं कंदा रहंदासीं न, त बाबा बि तव्हांखे टचिंग थींदी। बाबा छा था चवनि, ब्रह्मा मां खे, ब्रह्मा मां वतन में बि ॿारनि जी रिमझिम बिना रही न सघंदी आहे। रूहानी ममता त सूक्ष्म स्नेह जे आवाज़ सां ॿारनि जी स्पेशल ग्रुप इमर्ज कंदा आहिनि। जीअं साकार में यादि आहे न, हर ग्रुप खे विशेष स्नेह जे रूप में पंहिंजे हथनि सां खाराईंदा हुआ ऐं बहलाईंदा हुआ। साकार में बाबा हथनि सां खाराईंदा हुया ऐं बहलाईंदा हुया। उहो स्नेह जो संस्कार हाणे बि हलंदो आहे। जो ब्रह्मा बाबा जा त केॾा सारा ॿार, शिव बाबा जा त आहिनि ई, पर ब्रह्मा बाबा जा बि कहिड़ी आत्मायूं बाबा खे यादि कंदी हूंदियूं न। कॾहिं कोई ॿार थकी वियो हूंदो, पुॼंदो न हूंदो, त बाबा हुते वञी करे न उन सां रोटी बि ठाराईंदा हूंदा। उनखे रोटी न वणे न त उन्हनि खे खाराईंदा बि हूंदा। त बाबा ॾिसंदा साकार में बि बाबा कंदा हुया, त हीअं स्नेह जो संस्कार हाणे बि प्रैक्टिकल में हलंदा आहिनि। मेन हुजणो खपे असांजो संकल्प हुजणो खपे। बाबा त अचण लाइ तयारु आहिनि, पर ॿारनि जो संकल्प हुजे न, भई हा भई न बाबा तव्हां ई करो। बाबा तव्हां अचो, तव्हां करायो। इन में सिर्फ़ु ॿारनि खे बाप समान आकारी रूपधारी ठही अनुभव करिणो पए। इन में सिर्फ़ु ॿारनि खे बाप समान आकारी रूपधारी ठही अनुभव करिणो पए। मतिलबु तव्हां ख़ुदि जॾहिं फ़रिश्तो रूप में ईंदा तॾहिं त तव्हांखे अनुभव थींदो न। अमृत वेले ब्रह्मा मां अचो ॿार चई विशेष शक्तियुनि जी खुराक ॿारनि खे खिलाईंदी आहे।
जीअं हिते घी पीआरंदा हुया न, साथ साथ एक्सरसाइज भी कराईंदा हुया, त वतन में भी घी भी पीआरंदा आहिनि और रूहानी शक्तियुनि जी ताक़त जी चीज़ूं भी ॾींदा आहिनि, अभ्यास जी एक्सरसाइज भी कराईंदा आहिनि। त बाबा हिते भी वतन में स्पेशल ॿारनि खे घी पीआरंदा आहिनि। घी छा पीआरंदा आहिनि? सूक्ष्म शक्तियुनि जी ताक़त जी चीज़ूं ॾींदा आहिनि ऐं अभ्यास जी एक्सरसाइज भी कराईंदा आहिनि। हाणे हाणे निराकारी, हाणे हाणे आकारी, हाणे हाणे साकारी, हाणे हाणे फ़रिश्तो, हाणे हाणे देवता, पूज्य स्वरूप। बुद्धि बल द्वारा बाबा सैर भी कराईंदा आहिनि। है न, कॾहिं बाबा खे चइजो बाबा मूंखे सैर करायो, पूरी दुनिया में जेतिरा तव्हांजा सेंटर आहिनि न हुते मां भी हलां, सभु घुमाए अचो, त बाबा तव्हांखे कराईंदा। ऐं बुद्धि बल द्वारा हाणे असां परम धाम हलियासीं, हाणे हाणे असां सूक्ष्म वतन में आयासीं, हाणे हाणे स्थूल वतन में, हाणे हाणे स्वर्ग में, हाणे हाणे ब्रह्मण जीवन में, टिनी लोकनि में दौड़ जी रेस कराईंदा आहिनि। जंहिंसां विशेष ख़ातिरी जीवन में समाइजी वेंदी। है न, जंहिंसां विशेष ख़ातिरी जीवन में समाइजी वेंदी आहे। त ॿुधियो ब्रह्मा मां छा कंदा आहिनि? ब्रह्मा मां भी मां आहे, शिव बाबा आहिनि। शिव बाबा त आया ई ॿारनि जे लाइ आहिनि, त शिव बाबा मथे वेही छा कंदा हूंदा? हेठि ई रहंदा आहिनि न। ॿार हेॾा सारा ॿार बाबा खे सॾु कंदा रहंदा आहिनि, अॼु इहो प्रोग्राम, अॼु उहो प्रोग्राम, अॼु ईअं। हाणे उहो बाबा कीअं कमु कंदा आहिनि? बुद्धि बल द्वारा कमु कराईंदा आहिनि। हाणे बसि बाबा चवंदा आहिनि कि मुंहिंजा ॿार मूंखे यादि करनि त मां हाज़िर थियां। सोचो बाबा जी आत्मा केॾो कमु कंदी आहे न। मन बुद्धि त बिज़ी आहे न, बाबा जो शरीर न आहे। तव्हां सोचो जीअं जी सम्झो कोई आहे न कंप्यूटर वारो सॉफ्टवेयर ठाहींदा आहिनि, उहे शरीर सां भले हिकु जॻह वेठा आहिनि, लेकिन मन बुद्धि त उन्हनि जो बिज़ी आहे न सॼो ॾींहुं, है न। त बसि शरीर हिकु जॻह वेठो आहे, त मन बुद्धि बिज़ी हूंदो, हीअं ठाहियो, हीअं करो, हूअं करो, त थकिजंदा न आहिनि, थकिजंदा आहिनि न। त ईअं ई शिव बाबा खे भी शरीर न आहे, लेकिन बाबा जे मन में बुद्धि, सभिनि बाबा चवंदा आहिनि सभिनि सां बुद्धि योग जोड़े रखो। अॼु तव्हां सोचो तव्हां बुद्धि योग जोड़े रखियो आहे, तव्हांखे किथे बि ज़रूरत हुजे, तव्हां चओ बाबा अचो, त बाबा खे बुद्धि द्वारा तव्हांखे टच करण में उहा शक्ति ॾियणी पवंदी। कमु न आहे इहा। सोचो ईअं पूरो विश्व में कोई शिव जे नाम सां यादि करे त हाणे भक्तनि जहिड़ी फीलिंग ॾियण, धर्म वारनि खे धर्म जहिड़ी पालना ॾियण, ब्राह्मण परिवार में हुन रीति पालना ॾियण, है न। केॾो शिव बाबा चारों ओर हुननि जी बुद्धि, मन बुद्धि एॾे सारे ॿारनि सां जुड़ियल आहे, जाते चाहे उते मदद। त थकिजंदो न आत्मा। बाबा त चवंदा आहिनि मां अथक आहियां, पर त बि सोचो कि उहा आत्मा जीअं ख़ुदि जो त कुझु आहे ई न। बसि कोई हेॾे सॾु करे थो त इहो कमु करो, कोई हेॾे सॾु करे थो त उहा, त हुन समय हुननि जो दिमाग़ हुन रीति हले, हुन समय हुनजो दिमाग़ हुन रीति हले। त हिकु जो शांती जी स्टेट हूंदी आहे न, स्टेज,
वो तो शिव बाबा की सत्य प्रेता में ही मिली सकती ना, मतलब कोई भी ॿार बाबा की सॾी न कंदो। त जीअं शांती, जीअं कॾहिं तव्हां निंड में उथंदा आहियो त अगरि तव्हांजी पीसफुल मन ऐं बुद्धि शांत सां सुम्ही पियो हुजे त उन समय निंड बि उथी करे फ्रेश थी वेंदा आहियूं, भले थोरो समय ई सुम्हो। लेकिन शरीर त सुम्ही पियो आहे, लेकिन आत्मा में कोई संकल्प आहे, बुद्धि हेॾे होॾे भटके थी, त केतिरा बि घंटा निंड कंदा न, उहो रेस्ट न मिलंदो। त ईअं ई भले तव्हां सुम्ही पिया आहियो, लेकिन तव्हांजो आत्मा पंहिंजो कमु करे थी मन बुद्धि सां, त उहो पीसफुलनेस जो हूंदी आहे न, उहो शिव बाबा खे सत्य प्रेता में ई मिली सघंदी आहे। हाणे बि बाबा खे त कोई फ़र्क़ु न पवंदो, पर ईअं सम्झण जे हिसाब सां त असां सम्झी सघंदा आहियूं। अॼु बाबा हाणे चवनि था डबल विदेशी ॿारनि खे वैसे बि छुटी जे ॾींहंनि में काथे दूर वञी करे एक्सर्शन करण जी आदत आहे। त बाप दादा बि डबल विदेशी ॿारनि खे विशेष निमंत्रण ॾियनि था न। निमित बाबा डबल विदेशियुनि जे लाइ चवनि था, लेकिन हे सभिनि जे लाइ आहे कि जॾहिं बि फ्री हुजो न, वतन में अची वञो, है न। अगरि तव्हां हेॾे होॾे नथा वञी सघो त जॾहिं बि फ्री थी वञो, सोचो वतन में बाप दादा तव्हांखे इनवाइट कयो आहे। बाप दादा त उते सदा ई वेठा आहिनि, जॾहिं बि तव्हां फ्री थियो त उते पहुची वञो। त बाप दादा बि डबल विदेशी ॿारनि खे विशेष निमंत्रण ॾींदा आहिनि। सागर जे किनारे में मिट्टी में न वञो, है न। हाणे माण्हू बारिश में वेंदा आहिनि न, बारिश में स्पेशली ॾिसो केॾो रिस्की आहे, लेकिन माण्हू चवंदा आहिनि न बारिश में ई मज़ो ईंदो आहे, बादल हूंदा आहिनि, ईअं पहाड़ी जॻह ते, झरननि में, या शिव जा मंदिर ईअं ठाहे रखिया अथनि जाते पहाड़ गुफा, त ऐं विदेशी जो त सी वी समुद्र, त बाबा चवनि था होॾे मिट्टी में छो था वञो। हाणे जॾहिं बि फ्री थियो, या जॾहिं बि तव्हांखे लॻे कि मूंखे थोरी रिफ्रेशमेंट जी ज़रूरत आहे, थोरो कुझु अलॻि, मूड ॾाढो उहो थी वियो आहे, त काथे पहुची वञो, अव्यक्त वतन, परमधाम में पहुची वञो, या बाबा सां ॻाल्हाइणो आहे, दृष्टि वठणी आहे त अव्यक्त वतन में पहुची वञो। हेॾे होॾे बि न, दुनिया में बि माण्हू अॼु सोचे कि न, माण्हू सोचदो आहे हेॾे घुमी था अचूं, हेॾे घुमी था अचूं न। ॿाहिरि वेंदव त एयर पॉल्यूशन पहिरियों त आहे सही, ॿियो कॾहिं गर्मी, कॾहिं ठंडी, कॾहिं बारिश, सड़क ते बि केॾी गंदगी हूंदी आहे न। पोइ उन खां पोइ हेॾे होॾे वञो करो, वरी एॾो ख़र्चो करो, ख़र्चो करण खां पोइ साथी बि साकार में बि कंहिंखे वठी वञो, ऐं डपु केॾो आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हुनि जी दृष्टि वृत्ति हूंदी आहे। हिन खां त जॾहिं बि समय मिले बाबा वटि पहुची वञो, बाप दादा। ऐं जॾहिं बि न, हीअं बि न सोचो भई अॼुकल्ह माण्हुनि खे न थोरो बि सूर थींदो आहे न त डॉक्टरनि वटि भॼंदा आहिनि। जेतिरो थी सघे न, पहिरियों बाबा हिते सूर थो थिए, अव्यक्त वतन में पहुची वञो, बाबा अॼु मथे में सूर थो थिए, बाबा अॼु नाक में सूर थो थिए, बाबा अॼु हिन टंग में सूर थो थिए, बाबा खां दृष्टि वठो, बाबा खे चओ, बाबा तव्हांखे ज़रूर टच कंदा। कुझु न कुझु अगरि तव्हांजे खाइण में हूंदो त उहो खाइण जे लाइ बाबा तव्हांखे टच कंदा कि इहे न खाओ, या कुझु एक्सरसाइज, या कुझु घरेलू चीजियूं, ये बाबा तव्हांखे ज़रूर टच कंदा।
या जो भी खाओ था ना उनमें संकल्प करो कि न खाइण सां ये पेट दर्द ठीक तो थी वञे, न खाइण सां ये पेर जो दर्द ठीक तो थी न वञे। पर संकल्प शक्ति के भी यूज करो, बाबा जे पावर के भी यूज करो। न छोकी डॉक्टर भी वरी तव्हांखे अलॻि अलॻि दवाइयूं ॾेई छॾंदो, है न। उहो जॾहिं बिल्कुल भी लॻे बाबा चए न डॉक्टर ॾे त हलणो पवंदो, त हिन दवाइयुनि वटि त आए दिन माण्हू खे थोरो बि मथे में सूर थो थिए न, हल दवा वटि। थोरो बि टंग में सूर थो थिए, हल दवा वटि, हल डॉक्टर ॾे वटि। वारनि में डैंड्रफ थी वियो, खुजली थी थिए, हल डॉक्टर ॾे हलो। दवायुनि सां ई माण्हुनि जो अधु शरीर त थी वेंदो आहे न। पहिरियों बि इहे बीमारियूं हुयूं, लेकिन माण्हू घरेलू चीजुनि सां ई ठीकु करे छॾंदो हुयो। जास्ती तव्हांखे पेट में कुझु गड़बड़ी कीअं हूअं थिए थी त हिकु ॾींहुं रोटी न खाओ, फ्रूट खाओ। माण्हू व्रत रखंदा आहिनि त हफ़्ते में या रोज जो ईअं करो, भई हिकु टाइम, कम जास्ती न आहे त हिकु टाइम खाओ, फ्रूट ऐं सैलेड ज्यादा खाओ, पेट साफ़ थी वेंदो त अधु बीमारियूं ईअं ई ठीकु थी वेंदियूं। हा वैसे बि सभिनि जे घर अॼुकल्ह मायूं ईंदियूं आहिनि न, एॾो त हलण चलण जो कमु आहे न कि असां 3 टाइम जी रोटी खाऊं। ओतिरो त शरीर खे खपे ई न। त बाबा असांखे चवनि था, हा जेके कमु हूंदो आहे हलचल जो हेॾां होॾां जो उहो खाए त अलॻि ॻाल्हि आहे। ठीक है, अगरि तव्हांजो जास्ती हलचल जो कमु न आहे, वेठे जो ई आहे, त फ्रूट खाओ, सैलेड खाओ, हल्को मुरमुरा खाओ, फ्रूट अलॻि अलॻि ड्राई फ्रूट्स खाईंदा रहो। हैवी भोजन थोरो सो हिकु टाइम करो ताकि पेट साफ़ थी वेंदो त बीमारियूं पाणे ई दूर थी वेंदियूं। त बाबा चवनि था कि हेॾे होॾे वञो था, इहे सभु करो था, तंहिंखां मूं वटि अची वञो। काॾे घुमण जो मन करे, पहुची वञो बाबा वटि, स्वर्ग में हली वञो, ज्ञान सागर जे किनारे अची वञो। बिगर ख़र्चे में ॾाढी प्राप्ति थी वेंदी। सूरज जी किरनियूं बि वठणियूं आहिनि, चंद्रमा जी चांदनी बि वठणी आहे। श्री बाबा सूर्य आहे न, श्री बाबा ज्ञान सूर्य जी भी किरनियूं वठो, ब्रह्मा मां जी चांदनी जी किरनियूं बि वठो। पिकनिक भी थी वेंदी, खेल कूद भी थी वेंदो, लेकिन बुद्धि रूपी विमान में अचिणो, शरीर छॾे न वञिणो आहे। मतलब बुद्धि, बुद्धि मतलब कि हाणे ॾिसो कि तव्हांखे कोई जगह खे यादि करो जो तव्हां ॾिठी हुजे। हल चलो मधुबन ॾिठो आहे या पंहिंजो सेंटर ॾिठो आहे, त तव्हांखे उहा सेंटर कीअं आहे, उते कीअं फोटो लॻल आहे, कीअं वेहींदा आहियूं, काथे काथे छा छा आहे, सभु पतो आहे न हाणे। त तव्हां अगरि हुन जॻह जे बारे में हाणे सोचो त तव्हांजी बुद्धि में सॼी पिक्चर अची वेंदी न। हा हिते बाबा जो रूम आहे, हिते हीअं आहे, हिते हीअं आहे, हिते हीअं आहे, सभु अची वियो। त उहो ई बाबा चवनि था कि बुद्धि, बुद्धि मतलब बुद्धि सां ॼाणे वरितो असांजो परम धाम कीअं आहे, श्री बाबा ज्ञान सूर्य कीअं आहे, ब्रह्मा मां कीअं आहे, ज्ञान चंद्रमा, सभु सम्झ में अची वियो। अव्यक्त वतन कीअं आहे, लाइट शरीर में कीअं असां वेठा हूंदा आहियूं बाबा सां गॾु। त बुद्धि रूपी विमान में पहुची वञो बाप दादा वटि। सभिनि जो बुद्धि रूपी विमान एवर रेडी हूंदो। कुछ भी थिए, हेठि शोर शराबो शुरू थिए, इहे त अभ्यास करिणो आहे। विच विच में बसि पहुची वियासीं परम धाम, पहुची वियासीं अव्यक्त वतन। तॾहिं त अंत समय ऐं जॾहिं ज्यादा शोर शराबो हुजे न, जॾहिं ज्यादा टेंशन जो माहौल हुजे, दुख जो माहौल हुजे, हुन समय त ॿियो ई अभ्यास करो हुते वेही। हुन टेंशन जी वारी ॻाल्हियुनि खे ॿुधी करे छा कंदव, हुन दुख जे वायुमंडल में दुखी थी करे छा कंदव, पहुची वञो परम धाम अव्यक्त वतन। संकल्प रूपी विमान
स्विच स्टार्ट ऐं पहुचे पहिरियों त संकल्प करणो पवंदो कि अरे सम्झो कंहिं दुख जे वायुमंडल में वियो जिते माण्हू रोइनि था कंहिंजो शरीर छॾिजी वियो है न उते वञी तव्हांखे वञिणो आहे तव्हां चईंदव बाबा होॾे हलणो आहे त असां हलऊं हेठि था लेकिन असांजी बुद्धि बाबा सां गॾु आहे जीअं बाबा बि मूंसां गॾु हलनि था तव्हां हुते वञी वेठा आहियो उहो माण्हू तव्हांखे छा छा चईंदा तव्हांखे मतिलबु पंहिंजो दुख ॿुधाईंदा तव्हांखे न हिक ॿिए खे तव्हां हुते वेही करे न संकल्प करो हाणे मां परमधाम में पहुची वियमि अव्यक्त वतन में पहुची वियमि जीअं त असांजो शरीर उते वेठो आहे लेकिन तव्हां बुद्धि द्वारा निराकारी दुनिया में अव्यक्त वतन में आहियो मतलब तव्हांजो ध्यानु होॾे आहे ध्यानु अगरि तव्हां हेठि एकाग्रचित कंदव त तव्हांखे बि उहो सेक लॻी वेंदो उहो ध्यानु हेठि एकाग्रचित न करो विमान त सभिनि वटि रेडी आहे न कॾहिं कॾहिं स्टार्ट न थींदो आहे व पेट्रोल कम हूंदो आहे त अध में लौटी ईंदा आहिनि अगरि विमान में पेट्रोल थोरो हुजे त अध में लौटी ईंदा न वैसे त सेकंड में पहुचण जी ॻाल्हि आहे सिर्फ़ु डबल रिफाइंड पेट्रोल जी आवश्यकता आहे डबल रिफाइंड पेट्रोल कहिड़ो हिकु निराकारी निश्चय व नशो हुजे कि मां आत्मा बाबा जो ॿार आहियां ॿियो साकार रूप में सर्व संबंधन जो नशो हुजे कि मां निराकार रूप में त शिव बाबा जो ॿार आहियां न है न ऐं जॾहिं बाप दादा साकार में हूंदा आहिनि जॾहिं शिव बाबा हेठि ईंदा आहिनि त हेठि अचण खां पोइ शिव बाबा चईंदा आहिनि न मूंसां सर्व संबंध निभायो शिव बाबा असांजा बाप बि आहिनि टीचर बि आहिनि सतगुरु बि आहिनि दोस्त बि आहिनि धोबी बि आहिनि शिव डॉक्टर बि आहिनि शिव साजन बि आहिनि असांजा मां शिव जी शक्ति आहियां त हिन रीति असांखे इहो नशो हुजिणो खपे इहो थी वियो डबल रिफाइंड पेट्रोल एतिरो गहरो हुजे कि जीअं माण्हू खे ॾिसी चईंदा आहिनि न हीअ त फलाणे जो आहे के वॾे घर जी आहे या के पढ़ियल लिखियल आहे माण्हू हुननि जी शिकिल सां पहचाने छॾी हुननि खे उहो नशो हूंदो आहे ये सदा नशो रहे कि मां त आत्मा आहियां बाबा जो ॿार आहियां मां त आत्मा आहियां शिव बाबा जी शिव बाबा मुंहिंजो सर्व संबंधी आहिनि शिव सिर्फ़ बाप ऐं ॿार जे संबंध जो नशो न लेकिन प्रवृत्ति मारक पवित्र परिवार आहे त बाप जे सर्व संबंधनि जे रस जो नशो साकार रूप में हलदे फिरदे अनुभव थिए, है न त बाबा अॼु छा था चवनि कि जॾहिं बि तव्हांखे खपे त तव्हांजो विमान हमेशह एवर रेडी हुजिणो खपे विमान खे स्टार्ट करण जो बटन कहिड़ो आहे संकल्प शक्ति संकल्प करो कि मां हाणे मां सितारो आहियां मां फ़रिश्तो आहियां त सितारो फ़रिश्तो हुते पहुची वियो परमधाम में अव्यक्त वतन में त विमान में पेट्रोल कहिड़ो विझंदव डबल रिफाइंड पेट्रोल डबल रिफाइंड पेट्रोल बाबा छा ॿुधाई हिकु त इहे नशो हुजणो खपे कि मां निराकार बाबा जो ॿार आत्मा आहियां ॿियो शिव बाबा जॾहिं हिन दुनिया में साकार में आया हुया त साकार रूप में सर्व संबंधन जो नशो हुजणो खपे साकार रूप में शिव बाबा सां
श्री बाबा संजो बाप टीचर सतगुरु मुख्य त टे आहिनि बाक़ी ॿिया बि अनुभव करो कि मां साकार बा, बाबा जे सर्व संबंधी आहियां भगवान जो संबंधी भगवान जो संबंधी साकार रूप में सर्व संबंधन जो नशो हुजणो खपे। सिर्फ़ बाप ऐं ॿार जे संबंध जो नशो न हिनखे चइबो आहे डबल डबल रिफाइन श्री बाबा छा था चवनि कि हिते पवित्र प्रवृत्ति मार्ग स्थापना तो थिए न हाणे प्रवृत्ति मार्ग में त सभी हूंदा त तव्हांखे शिव बाबा सां सर्व संबंध निभाईंदव न त तव्हांखे सतयुग में जो साकार में संबंधी मिलंदा न तव्हां जेतिरो हाणे शिव बाबा सां सर्व संबंध निभाईंदव न ओतिरो तव्हांखे सतयुग में न ओतिरे गुण शक्तियुनि ऐं विशेषता वारा माउ पीउ भाउ भेण साजन सखा ये सभु मिलंदा भई जेतिरो तव्हां हाणे शिव बाबा खे पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करे जो शिव बाबा सां जो सुख पीउ जी पालना अनुभव कई हिन जन्म में ऐं अगरि जॾहिं खां जन्म वरितो आहे ब्राह्मण जनम तॾहिं खां ई तव्हां अंत ताईं शिव बाप जे संबंध में त शिव पिता जी पालना ॾाढी अनुभव कई आहे और शिव बाबा बि तव्हांखे उन रीति ॿार रीति जेतिरो तव्हांजो योग हूंदो उन रीति त बाबा बि तव्हांखे पालना ॾेई सघंदा न बाबा त बे बेअंत पालना ॾेई सघंदा आहिनि बेहद लेकिन अगरि तव्हां शिव बाबा खे पीउ जे संबंध में यादि ई न कंदव अञा ताईं उहो भॻवान जे संबंध में या चलो बाबा आहे इन रीति यादि कंदव त तव्हांखे न ॿिए कल्प में जॾहिं कल्प शुरू थींदो न त जो बि तव्हांजो पीउ ठहींदो न उहो उन रीति तव्हांखे पालना ॾेई सघंदो मतिलबु तव्हांजो पीउ बि तव्हांखे हुन ई गुण ओतिरा ई गुण शक्तियूं ओतिरी पालना ॾियण जा संस्कार हूंदा हुनमें जेतिरो हाणे असां शिव बाबा सां अनुभव कयो आहे अगरि असां शिव बाबा खे पीउ जे संबंध में अनुभव करे हुन सां ॻाल्हियूं ई न कयूं हुन सां रोअ रिहान न कयूं त असांखे पोइ हुन अनुसार भई कंहिंजो पीउ त कहिड़े रैंक हूंदा आहिनि ॿारनि जो ॾाढो ध्यानु रखंदा आहिनि छा आहे छा न ऐं कंहिंजा पीउ कीअं कहिड़ो स्वभाव संस्कार वारा आहिनि ईअं ई मां सम्झो ईअं ई दोस्त सम्झो ईअं ई साजन सम्झो ईअं ई डॉक्टर सम्झो त बाबा जैसा की चवनि था कि डबल रिफाइंड पेट्रोल हुजणो खपे कि तव्हां आत्मा शिव बाबा जो ॿार आहियां इहो नशो हुजणो खपे ऐं सर्व संबंधन जी रस जो नशो साकार रूप में हलंदी फिरती अनुभव थिए ये नशो ख़ुशी निरंतर सहज योगी ठाहे छॾंदो हिन करे निराकारी ऐं साकारी डबल रिफाइन साधन जी आवश्यकता आहे सम्झो अच्छा अॼु त पार्टियुनि सां मिलण लाइ मिलणो आहे हिन करे पोइ दुबारा साकारी ऐं निराकारी नशे में ॿुधाईंदासीं ही बाबति न डबल रिफाइंड पेट्रोल त पार्टियुनि सां मिलण जो समय आहे त बाबति पोइ ॿुधाईंदासीं कि निराकारी डबल रिफाइंड पेट्रोल के निराकारी ऐं साकारी संबंधी जो नशो छा हूंदो आहे तव्हां बि पुरुषारत कजो तव्हां सोचो मां निराकार आत्मा शिव बाबा जी संतान आहियां
ये इन स्मृति सां अॼु सॼो ॾींहुं हलजो कि मां आत्मा शिव बाबा जो ॿार आहियां। पोइ उहो नशो तव्हांखे अनुभव थींदो। पोइ कॾहिं ईअं नशो ईअं सोचजो कि शिव बाबा मुंहिंजो दोस्त आहे, साकार में ब्रह्मा बाबा में इमर्ज करे शिव बाबा मुंहिंजा दोस्त आहिनि। शिव बाबा मुंहिंजा टीचर आहिनि। टीचर सम्झी करे हुनजी शिक्षाऊं, शिव शिव टीचर असांखे छा छा पढ़ायो अथई। हं? वो नशो हूंदो आहे न भई, कोई कोई चए केॾो स्टूडेंट की न असांजी टीचर त असांखे सभु कुझु सेखारींदी आहे, सभु कुझु ॿुधाए थी, असां सभु कुझु ॿुधाए सघंदा आहियूं। त तव्हां कंहिंखे बि ईअं नशे सां चई सघंदा आहियो कि असांखे त सभु कुझु असांजे शिव टीचर शिव बाबा, उन्हनि खे भले असां शिव बाबा चऊं, असांखे त शिव बाबा पूरो ज्ञान ॾिनो अथई, मतिलबु टीचर कि सृष्टि ते कीअं हाणे दुख छो आहे, वरी छा थींदो, वरी कीअं इहे माण्हू आया, कीअं मथे वेंदासीं, कीअं कीअं छा छा थींदो, असांखे त सभु पतो आहे। अॼु बाबा चई न कि पूज्य खां पुजारी, पुजारी खां पूज्य कीअं ठाहींदा आहियूं, इहे वञी करे ॿुधायो माण्हुनि खे। जॾहिं वो नशो हुजणो खपे न, तॾहिं असां ॿुधाए सघंदा आहियूं न भई राधे कृष्ण कीअं हेॾा नामी गिरामी थिया आहिनि, आहिनि त इहे बि इंसान, असां बि इंसान आहियूं न भई। गांधी एॾो नामी गिरामी छो थियो सभिनि खे पतो आहे, तॾहिं हुनजी समाधि ठाहे रखी अथनि। हाणे इहे बि इंसान आहिनि, हिननि जा मंदर छो ठहियल आहिनि, इहे एॾा नामी गिरामी छो आहिनि, असां ॿुधाए सघंदा आहियूं तव्हांखे। असांखे सभु कुझु ॿुधायो आहे भॻवान। हं? जीअं भक्ति मार्ग में माण्हू चईंदा न, न तूं ये व्रत रख, ये पूजा कराए, तुंहिंजो गुस्सो बिल्कुलु ठीक थी वेंदी, तुंहिंजी ग्रहचारी उतरी वेंदी। तव्हां चओ नशे सां न, असांखे शिव बाबा सभु ॿुधायो अथई, तव्हां इहे गार छॾंदव न, तव्हांजे मतिलबु सॼा इहे जेका ग्रहण व्रहण आहिनि न सभु उतरी वेंदव। तव्हां छॾो काम क्रोध लोभ अहंकार, तव्हांजे जीवन में सुख शांति न अचे त पोइ ॾिसजो असांजे शिव बाबा ॿुधायो अथई असांखे त उहो नशो हुजणो खपे। शिव सतगुरु चयो अथई जेतिरो तव्हां मूंखे यादि करे ईअं चओ मां सुखी आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, तव्हांखे इहे जीवन में जीअं वरदान मिली वेंदव, तव्हां शांति रहंदव हमेशह। शादी अंगूठियूं, शादी पूजायूं करायो था, त उहो जॾहिं असांखे नशो ईंदो न, तॾहिं असां उन्हनि खे चई सघंदासीं। त बाबा चवनि था कि मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि, बाबा भले पोइ ॿुधाइनि, लेकिन तव्हां ईअं तव्हां ख़ुदि बि अनुभव करे ॾिसो। डबल विदेशी ॿारनि खे सर्विस जे प्रत्यक्ष फल जी आज्ञा पालन करण जी विशेष मुबारक हुजे। हर हिकु सुठो वॾो ग्रुप लायो आहे, बाप दादा अॻियां सिधे ते सिधा वॾा गुलदस्ता भेंट कयूं। बाप दादा जे अॻियां सुठे ते सुठो गुलदस्तो भेंट कयो आहे। बाबा चईंदा न ॿारनि खे वठी अचो त उहो जीअं गुलदस्ते जीअं थी विया। भई सम्झो कि अगरि तव्हां कंहिं बि ॿार खे वठी आया आहियो ज्ञान में, अगरि वो निकिरी वियो त हीअं न कई ॿार हिन में लॻा पिया हूंदा आहिनि कि असां बि है न बाबा एतिरा ॿारनि खे बाबा जो ज्ञानी योगी ठाहियूं। पोइ ज़रूरी न आहे कि वो हुननि वटि ई ज्ञान योग करनि, हुननि जे सेंटर ते ई अचनि। भी सम्झो कोई कंहिंखे ज्ञान में न आयो त बाबा जो परिचय ॾेई हुनखे न बाबा जो कोर्स कराए ज्ञान में उहो रेगुलर हली वियो। सम्झो कोई टीचर आहे न हीअं प्रदर्शनी कई उतां ॿार निकिता त टीचर, लेकिन उहो जेको स्टूडेंट निकितो न, उहो निकितो त हिन टीचर द्वारा, लेकिन उहो अगरि ॿिए के सेंटर ते वञी ज्ञान योग करे थो त हिन में प्रॉब्लम छा आहे? हुनखे गुलदस्तो प्रेज़ेंट करिणो आहे बाबा खे, बाबा मां तव्हां चयो त तव्हांखे यादि करे मां ईअं कयो त एतिरा एतिरा ॿार निकिता आहिनि, बसि हिन में मुंहिंजो विद्यार्थी काथां अची वियो भई?
ईअं न करिणो आहे। तव्हां बाबा जो संदेश ॾींदा वञो, कोई बि आत्मा निकिती छा बि निकिती, उहो भले ई तव्हां वटि मुरली ॿुधे थी, ॿिए वटि ॿुधे थी, कुझु बि न, उहो बाबा जे कनेक्शन में हुजणी खपे, निर्विघ्न हुजणी खपे, विजयी हुजणी खपे। ऐं बाबा खे ॿुधायो बाबा इहे आत्मा निकितियूं आहिनि, त हुनजे लाइ बाबा चवनि था कि बाबा जे अॻियां ॿारनि ॾाढो सुठो वॾो वॾो गुलदस्तो भेंट कयो आहे। हुनजे लाइ बाप दादा अहिड़े वफ़ादार ॿारनि खे दिलि व जान सिक व प्रेम सां हेॾे वरदान ॾियनि था कि सदा जीते रहो, अॻियां वधंदा रहो। सदा जीते रहो, अॻियां वधंदा रहो। त असांखे बि कीअं बि करे, चाहे मन सां, चाहे वाचा, चाहे कर्मणा, आत्माउनि खे सकाश ॾींदा वञो, संकल्प कंदा वञो, सभी आत्माऊं बाबा खे पहचाने वठनि, बाबा जी ठही वञनि, त बाबा अहिड़े ॿारनि खे छा वरदान ॾींदा आहिनि, अहिड़े वफ़ादार, दिलि जान, सिक व प्रेम सां ये वरदान बाबा ॾियनि था कि सदा जीते रहो, अॻियां वधंदा रहो। हाणे बाबा ऑस्ट्रेलिया जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। ऑस्ट्रेलिया निवासी ॿारनि जी विशेषता बाप दादा ॾिसनि था। ऑस्ट्रेलिया निवासियुनि जी विशेषता छा आहे ॼाणंदा आहियो? पहिरीं बार आया आहिनि, इन करे न ॼाणंदा आहिनि। पहिरीं बार आया आहिनि, इन करे पंहिंजी विशेषता न ॼाणंदा आहिनि, छोकी बाबा हमेशह हर जोन, हर कंट्री जी विशेषता ॿुधाईंदा आहिनि, त बाबा जॾहिं पुछंदा आहिनि त ॿार उहो रिपीट कंदा आहिनि। नए स्थान सां आया आहियूं, पंहिंजी पहचाने हुए स्थान सां आया आहियूं। हिते पहुचण सां कल्प पहिरियों जी स्मृति एतिरी स्पष्ट थी वेंदी आहे, जीअं हिन जन्म बि हाणे है न, जीअं असां कल्प पहिरियों कॾहिं कॾहिं लॻंदो न इहो पहिरियों बि थी चुकियो आहे असां सां, त बाबा चवनि था ईअं उन्हनि खे न यादि ईंदो। ये निशानियां समीप आत्मा, जेकी समीप आत्मायूं हूंदियूं न, ये निशानी आहे कि उन्हनि खे लॻंदो कि असां त बसि हिते ई हुयासीं, कल्प पहिरियों वारी स्मृति अची वेंदी कि हा असां बि हिते ई त हुयासीं, आयासीं। इन अनुभव द्वारा ही पंहिंजे खे ॼाणे सघंदा आहिनि। कि असां ब्रह्मण आत्माउनि में बि समीप जी आत्मा व दूर जी आत्मा आहे। मतलब कॾहिं कॾहिं लॻंदो आहे जीअं अगरि तव्हां अनुभव कयो हुजे कि कोई सीन आहे न, ईअं लॻंदो आहे जीअं असां हिनखे अनुभव कयो आहे, ऐं जीअं हाणे ई थियो हुयो, रिपीटेड, ऐं हुनखे ईअं लॻंदो आहे कि अलाए कॾहिं बि लॻंदो कि हाणे हाणे ई आहे। त हिन सां सम्झी सघंदा आहियूं कि ब्रह्मण आत्माउनि में बि समीप जी आत्मा या दूर जी आत्मा। फर्स्ट नंबर आहे या सेकंड नंबर, ये है ना अलौकिक संबंध में विशेषता है, जो हर एक समझदो आहे कि मां फर्स्ट वञा। ये ना अलौकिक संबंध में भी विशेषता है, जो हर एक समझदो आहे मां फर्स्ट वेंदमि। लौकिक में त नंबरवार समझदा आहिनि न, ये वॾो आहे, ये ॿिए नंबर जो आहे, ये 6 नंबर जो आहे, लेकिन हिते लास्ट वारो बि समझदो आहे कि मां लास्ट जो फास्ट आहियां। लौकिक में त माण्हू सोचदो आहे न भई अगरि सम्झो कि अञा घणा बि भाउ भेण हुजनि,
त माण्हू सोचदा आहिनि अञा वॾे खे एतिरो मिलंदो, नंढे खे एतिरो मिलंदो, हिनखे एतिरो मिलंदो। ऐं हिते त जेको लास्ट ईंदो आहे न, उहो बि सोचदो आहे की मां फर्स्ट वञी सघंदो। छोकी बाबा ही अपॉर्चुनिटी ॾींदा आहिनि न। फर्स्ट ऐं काथे काथे लौकिक में नंढे खे लाडलो सम्झी हुनखे जास्ती ॾींदा आहिनि। फर्स्ट अचिणो ई आहे त फर्स्ट जी निशानी आहे सदा बाप सां गॾु रहे। अॼु बाबा जो अव्यक्त इशारो हुयो न, जेकी समीप आत्मा, मतलब असां कीअं पतो करे सघंदा आहियूं की असां बाबा जे समीप समान थी विया आहियूं न। असांखे मतलब जीअं सम्झो कि न कुछ ईअं थिए थो लेकिन तव्हां के कवच में आहियो, तव्हांखे उहो टच नथो करे, है न। ईअं मतलब व्यर्थ संकल्प, नेगेटिव संकल्प, विकारी संकल्प ईअं न ईंदा। बाबा चवंदा आहिनि न अंत ताईं ईंदा। लेकिन हाणे जीअं तव्हां बाप समान त हिकु कवच में थी विया, जीअं शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त हुननि जे साम्हूं कोई विकारी आत्मा बि अचे, जीअं सम्झो कि न कंहिंजे घर लहसुन प्याज ठहींदो आहे न, अगरि लहसुन प्याज ठहे या कंहिं प्याज खाइण वारे माण्हू सां तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त हुनजी स्मेल ईंदी आहे न नक ताईं। न हिकु ईंदो आहे की अचे थी ऐं असां ध्यानु ई नथा ॾियूं, हिकु थींदो आहे की उहो असांखे डिस्टर्ब थी करे, असां हुते वेही नथा सघूं। त अचे थी कई बार कंहिंखे न माण्हू खे न स्मेल सम्झ में ई न ईंदी आहे। कोई माण्हू चईंदो हा भई हिन भाॼी में इहो बि विधो आहे, इहो बि विधो आहे, कोई चईंदो असांखे त पतो ई न पवंदो छा आहे छा न, खाओ बसि। त ईअं जीअं असां हिन विकारी छीछी दुनिया में रहंदे हुए बि व्यर्थ संकल्प, एॾा वॾा ते संकल्प ईंदे हुए बि असां हुननि ते जीअं ध्यानु ई न ॾियूं, उहो असांखे उहो टच ई न कनि। त सम्झो कि तव्हां बाप समान समीप आत्मा आहियो। ॿियो बाबा जी जी निशानी था ॿुधाइनि कि उन्हनि खे लॻंदो जीअं हाणे हाणे असां ॾिठो आहे, प्रयत्न न करणो आहे लेकिन सदा साथ जो अनुभव। जॾहिं इहो अनुभव थी वेंदो कि मुंहिंजो बाबा आहे त जो मुंहिंजो हूंदो आहे उहो स्वतः ई यादि ईंदो आहे न, हुनखे यादि न कबो आहे। बाबा असांजा आहे न, दिलि सां चई सघंदा आहियूं न असां, न अधिकार सां चई सघंदा आहियूं बाबा त मुंहिंजो आहे। ऐं बाबा जो जेतिरो असां चयो मञंदासीं न, जेतिरी धारणा थींदी वेंदी ओतिरो बाबा बि चईंदा आहियूं त मुंहिंजो ॿार आहे। आहियूं त सभई असां बाबा जा ॿार, लेकिन बाबा जो जेको चयो मन्दो हुनखे बाबा चई सघंदा न ही त मुंहिंजो ॿार आहे। मुंहिंजो अर्थात अधिकार प्राप्त थी वेंदो आहे न, हुनखे यादि न करणो पवंदो आहे। मुंहिंजो बाबा मुंहिंजे बाबा ऐं मां बाबा जो, एतिरे थोरे से शब्दनि में सेकेंड जी ॻाल्हि आहे, हिनखे चइबो आहे सहज योगी। हाणे त जीअं असां न कोई असांजे साम्हूं भॻवान सां प्रार्थना बि करे, कुझु करे बि न कोई भॻवान खे, त असां जीअं बाबा, मुंहिंजो बाबा त मूंसां गॾु ई आहे, जीअं बाबा ऐं असां ॾिसूं था की ॾिस बाबा कीअं आहे, बाबा ॾिसो तव्हांजी कीअं पूजा थो करे, तव्हांखे कीअं पसंदि थो करे। तव्हांजे बोर्ड में बि सहज राजयोगी केंद्र लिखल आहे न, त ईअं ई सहज योग सिखिया आहियो। मां बाबा जो, बाबा मुंहिंजो, माया ईंदी आहे छा तव्हां पुछनि था। बाप सां गॾु रहण वारनि जे साम्हूं माया अची न सघे। बाबा केॾा मतलब ऊचा शब्द आहिनि। मतलब बाबा, ऐं कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि कि मूंसां गॾु ॿार हूंदा आहिनि त बि माया पंहिंजो कमु करे हली वेंदी आहे। श्री बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि कि माया बि बलवान आहे।
त असांखे केतिरो मुंहिंजोपन, केतिरो उहो लाहिणो, अशरीरी थियणो पए। जरा बि देहभान वारो नाम रूप आयो न, माया जी असांजे आसपास वेठी आहे। ये जरा बि देहभान वारो वो आयो ऐं कवच टुटी पियो ऐं माया अटैक करे वई। त बाबा असांखे चवनि था, जी पंहिंजे शरीर में शरीर जे रहण जो स्थान मालूम आहे न, ठहियल आहे न, त जॾहिं बि फ्री थींदा आहियो त सहज ई पंहिंजे घर में अची करे रेस्ट कंदा आहियो, है न? हिन रीति सां जॾहिं मालूम आहे कि मूंखे बाप वटि रहणो आहे, ये ही ठिकानो आहे, त जो कार्य कंदे बि रहंदा आहियो, कार्य कुछ भी करो, बस असांखे सदा छा करणो, जीअं बारिश में माण्हू कोई ॿाहिरि वञे धंधो करणो त हुनखे सॼो ॾींहुं रेनकोट पाए रखिणो पवंदो, है न? और जे सिटी में त आए दिन बारिश पईंदी आहे, हुनजो त जे रेनकोट पियो ई हूंदो, पए न पए कॾहिं बि बारिश अची सघंदी आहे, बार बार कॾहिं पाए या है न? जीअं पुलिस वारा, वर्दी वारा, हुननि खे त 24 घंटे बस जॾहिं को घर वेंदा हूंदा तॾहिं चेंज कंदा हूंदा, बाक़ी जॾहिं बि फौजी वग़ैरह, फौजी ॾिसो जेका फील्ड में रहंदा आहिनि, ठंडी में उन्हनि खे कहिड़ा कपिड़ा पाइणा पवंदा आहिनि, बारिश में त हीअं न सदा ही हुन छत्र छाया में रहो, 24/7 मतलब 24 घंटा 7 ॾींहं। इन सां फ़ाइदो छा आहे, तव्हांजे ॿिए अचण वारे कल्प में तव्हांखे ॾाढो फ़ाइदो आहे न। अगरि तव्हां हर समय बाबा सां गॾु छत्र छाया में रहंदा, श्री द्वापर युग में त वापसि माया विकारी दुनिया अची वेंदी, त विकारी दुनिया हूंदे हुए बि तव्हां असां माण्हुनि जे गंदा न थींदासीं। त बाबा जैसे कि जानता मूंखे बाप जे पास रहणो आहे, इहे ई ठिकानो आहे, त कार्य कंदे बि रही सघंदा आहियो। बस बुद्धि होगी त बाबा सां लॻाए करे हलणो आहे। बस उथंदे ई वेंदे श्री बाबा, बाबा हलो रोटी ठाहियूं, बाबा हलो रोटी खाऊं, बाबा हलो सुम्हूं, बाबा हलो सनानु करूं, बाबा हलो हिनखे कोर्स करायूं, बाबा हलो हिनखे क्लास करायूं। एॾो सहज आहे, है न? बाबा ये तव्हांजो ॿार हीअं थो चए, बाबा ये हीअं था कनि, कर्म क्षेत्र में कर्म कंदे हुए बस ये ई त करिणो आहे न। ऐं ॾिसो सेंटर वारी दीदियूं जेकी जे दादियूं हुयूं, दादी छा कंदी हुई, दादियुनि खे ईअं हुयो अंदर हुयो मां सेंटर इंचार्ज आहियां, जोन इंचार्ज आहियां, हिन पूरी संस्था जी हेड आहियां, हुयो हुननि में नज़र आयो बाबा अॼु हेॾे क्लास कराइणो, कुझु न सोचती हुई। माण्हू हुननि खे चवनि की तव्हां न पूरे हेड ब्रह्म कुमारी जी चीफ आहियो, चीफ वीफ छा आहे मूंखे त कुझु न पतो आहे। हुननि खे चयो हिते क्लास कराइणो आहे, बाबा हलो हिते क्लास करायूं, बाबा इहे ॿार मिलणा आहिनि, बसि उहे इहे ई कंदा हुया, ॿियो कुझु बि न। ॿियो बसि बाबा जी मुरली, जेतिरो बार बाबा जी मुरली हथ में हूंदी हुई, बसि पढ़ंदी रहंदा आहियूं। ऐं हाणे तव्हां वटि त टेप आहे न, सॼो ॾींहुं टेप में मुरली हलदी रहे, बसि जेकी दीदी ॿुधाए थी हुनजे नाम रूप में न वञो, छा ज्ञान जो पॉइंट, अॼु मां इहो बाबा जो पॉइंट ॿुधियो, अॼु मां इहो बाबा जो पॉइंट ॿुधियो, अॼु मां इहो बाबा जो पॉइंट ॿुधियो। हीअं न चयो शिवानी दीदी हीअं चई, अॼु उषा दीदी हीअं चई, अॼु सूरज भाई दी, न
भले उहो हुननि जो ख़ुदि जो विचार सागर मंथन हुजे, जो बि हुजे। असां त बाबा सां प्रश्न पुछियो न, है न? तव्हांखे बाबा कंहिं द्वारा बि उत्तर ॾिनई, हुननि जो नाम छो अचणो खपे? है न? कई बार ॾाढे माताउनि भेनरुनि जो इहो अनुभव हूंदो आहे, ॾाढी आत्माउनि जो, कि असां ईअं सोचियो बाबा हुन भाई द्वारा, हुन भाई ने उहो क्लास कराई। तव्हां त बाबा खां पुछियो न, बस बाबा ईअं चई, बाबा ईअं चई, हुनजे नाम रूप में न फसो। बस दादियुनि जो इहो ई पुरुषार्थ हुयो, ॿियो कुझु बि न हुयो। बस मुरली पढ़ंदियूं हुयूं ऐं बाबा हलो हेॾे हलूं, बाबा हलो हेॾे हलूं, बाबा हलो हेॾे हलूं। त बाबा चवनि था कि जॾहिं तव्हांखे मूंसां गॾु रहणो आहे, इहो ई ठिकानो आहे, त कार्य कंदे बि रही सघंदा आहियो न। इहा बुद्धि द्वारा अनुभव थिए। हर हिकु पंहिंजी तकदीर ठाहे थो। तकदीर ठाहिण वारनि जे साम्हूं तकदीर ठाहिण वारनि जे साम्हूं पहुची विया आहिनि। बाप दादा हर हिक जी तकदीर जो सितारो चमकंदो ॾिसनि था। बाबा छा था ॾिसनि? हर हिक जी तकदीर जो सितारो चमकंदो ॾिसनि था। बाबा तव्हांजी तकदीर जो सितारो चमकंदो ॾिसनि था। तव्हांखे नज़र अचे थो? थोरो एकांत में वेही करे वीचार करो। कॾहिं कॾहिं न माण्हुनि खे लॻंदो आहे न, भई हिन जन्म में जेका दैहिक संबंधी आहिनि उहे न हलंदा, त उन्हनि खे इहो बि लॻंदो आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, देह देह जे संबंधनि खे छॾो। मतिलबु तव्हांखे कॾहिं कॾहिं कीअं आत्मा खे न, भई पुरुषारथ सुठो आहे, इहे सुठो आहे, त कॾहिं कॾहिं कोई हिन में रुकी वेंदो आहे कि भई असांजा हिते जेका बि संबंधी आहिनि उहे त हलंदा न वीचारा, हाणे उहे नथा हलनि, हुननि जे भाग्य में न आहे त छा करे सघंदा आहिनि न। पर तव्हां इहे सोचो, अगरि तव्हांखे ईअं लॻे न कॾहिं, तव्हां इहे सोचो चल ठीकु आहे, लेकिन तव्हां हाणे जेतिरो बाबा बाबा कंदव न, तव्हां स्वर्ग जी प्रारब्ध न सोचो भली, अगरि तव्हांखे लॻे थो त उहा त तव्हांखे मिलंदी। पर तव्हां सोचो हाणे जेतिरो तव्हां बाबा सां गॾु रहंदा न, त उन्हनि जो बि भलो। ये तो सोची सघंदा आहियो न, भई हाणे तव्हां भले फ्यूचर बि न सोचो, अगरि तव्हांखे नेगेटिव उहो अचे थो, फालतू में बाबा खे छॾे ॾियो, तव्हां सोचो कि मां जेतिरो बाबा सां गॾु हाणे रहंदमि, जेतिरी धारणा कंदमि, जेतिरी सेवा कंदमि, उन सां हिननि जो बि छोकी छत्र छाया त मिलंदी आहे न, है न? छत्र छाया मिलंदी आहे, हुन आत्मा खे कुझु न कुझु त प्राप्ति थींदी आहे न, शांति मिलंदी हूंदी। छोकी तव्हां बाबा जी यादि में रहंदव त व्यर्थ संकल्प हिननि सां घर जो वायुमंडल शुद्ध थींदो आहे न। त जॾहिं आत्मा तव्हांजे घर ईंदी हूंदी न, जो बि आत्मा, उन्हनि खे बि उहो शांति जो अनुभव, उन्हनि जो संकल्प स्टॉप थी वेंदो, इहो थींदो आहे। ॾिसो घरनि में माण्हुनि अशांति छो आहे? छोजी घरनि में टीवियूं हलंदियूं आहिनि, माण्हू उहो ई उल्टो सुल्टो सोचंदो रहंदो आहे, त घर जो वायुमंडल ख़राब थींदो। कंहिंजे बि घर अगरि ब्रह्मा कुमार कुमारी हूंदी, ऐं उहा बाबा बाबा कंदी हूंदी, बाबा जी क्लासेस, बाबा जो सॉन्ग, बाबा जे ज्ञान ते विचार सागर मंथन कंदी हूंदी, त हुतां जो वायुमंडल शुद्ध, थोरो शुद्ध थींदो वेंदो, शांत थींदो वेंदो, त हुननि आत्माउनि खे बि शांति मिलंदी हूंदी आहे। हिन करे बाबा चवनि था कि या सोचो कि हर हिकु पंहिंजी अहिड़ी बुद्धि द्वारा अनुभव थिए, हर हिकु पंहिंजी तकदीर ठाहे थो, तकदीर ठाहिण वारे जे साम्हूं पहुची विया आहिनि। बाप दादा त हर हिक जी तकदीर जो सितारो ॾिसी चमकंदो ॾिसी हर्षित थींदा आहिनि। वैरायटी ग्रुप आहे न, ॿार बि आहिनि, बुजुर्ग बि आहिनि, युथ बि आहिनि, लेकिन हाणे
जो ये नंढा ॿार ठहिया आहिनि, हाणे कोई चईंदा एतिरे मार्क्स जा आहियूं, कोई चईंदा एतिरे मार्क्स जा आहियूं, लौकिक जनम जो बि वर्णन कंदा आहिनि, है न। ज्ञान जे हिसाब सां तव्हांजी उमिरि केतिरी हूंदी, मतिलबु जॾहिं खां ज्ञान वरितो, कंहिंजी घणा साल हूंदी, कंहिंजी घणा साल हूंदी। त बाबा जी ने अलौकिक जन्म जो बि वर्णन कंदा आहिनि। अच्छा, सभी कल्प पहिरियों वारी सिकी नदी आत्माएं आहिनि। बाबा त हिन बाबा त असांखे हिन रीति ॾिसंदा आहिनि कि मुंहिंजो इहे ॿार न परम धाम में मुंहिंजे हिते नज़दीक आहिनि, स्वर्ग में ये ठहींदे, स्वर्ग में तव्हां जो ठहण वारा आहियो न, बाबा त तव्हांखे हुन नज़र सां ॾिसंदा आहिनि। लेकिन अगरि तव्हांखे हिन दुनिया में ईंदे हुए माण्हुनि खे संबंधनि खे ॾिसी लॻंदो हूंदो, तॾहिं तव्हां चई न देह देह जे संबंधनि सां बुद्धि योग छॾो। तरस त पईंदो आहे कि वीचारा सम्झी नथा सघनि, हलंदा न, पर छा करे सघंदा। सदा बाप जे अटूट लग्न में मग्न रहंदा हुए, अज्ञान वधंदा, है न। अगरि तव्हांखे इहे संकल्प ईंदा न, त तव्हां उहो सतयुग में जो ठाहींदासीं हुनजे बारे में ज्यादा न सोचो, संगम युग जे बारे में ही सोचो। बसि ये सोचो, हाँ भाई सतयुग में असां देवता ठाहींदासीं, पोइ त्रेता में या द्वापर में कलयुग में संगम, बस ये अटूट याद ही सर्व समस्याएं जो हल कंदी है। तो अगरि तव्हां जेतिरो ही सोचदो न स्वर्ग में मां ईअं ठाहींदमि, त हिन सां बि न ऑटोमेटिकली तव्हांजो हुननि सां ममत्व ख़तम थींदो। तो ये अटूट याद ही सर्व समस्याएं जो हल आहे। बाबा जी याद ऐं बाबा जो चक्कर चईंदा आहिनि न, हली हली वञो स्वर्ग में, तो तव्हांजो आपे ई हिननि मां बि मुंहुं निकिरी वेंदो। उड़दा पंछी ठहो, उड़दी कला में उड़दा पंछी ठाहियो, उड़दो पंछी ठही उड़ती कला में खुद बि वञो, ॿियनि खे बि वठी वञो। कीअं? अटूट याद सां। बाप दादा जी दिल तक नशीन रहंदे में सदा हिन नशे में रहो कि असां कल्प कल्प जी अधिकारी आहियूं। कल्प कल्प पंहिंजो अधिकार वठंदा रहंदा आहियूं। मुबारक हुजे, अधिकार वठी वठो न। बाबा सां जेतिरो असां योग लॻाईंदा आहियूं, बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि खे मनन चिंतन करे धारण कंदा आहियूं, त उहो जीअं असांजी प्रॉपर्टी ठही वेंदी, उहो जीअं असांखे प्राप्त थी वेंदी आहे। हुन अनुसार असां जीवन में हलंदासीं। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे, है न। हिन करे उन अगरि तव्हांजा संबंधी ज्ञान में न हलंदा आहिनि ऐं तव्हांखे लॻे थो त सोचो ई न हुननि जे बारे में। छो छोजी तव्हां ईअं सोचंदव त जो तव्हांखे मिलणो आहे उहो तव्हांखे बि न मिलंदो। कई बार हूंदो आहे न, माण्हू सोचंदा आहिनि कि हल इहे नथो हले त असां छा कंदासीं वञी करे, हल इहे बि करे थो त मां बि करां, मतिलबु उहो किरे त मां बि किरां, मरूं त साथ मरूं, जियूं त साथ मरूं। उहो माण्हू पोइ ज्ञान में काथे न काथे रुकी वेंदा आहिनि। हू पोइ बाबा खे बि चईंदा आहिनि, बाबा असां मूंखे त हिन सां गॾु ई रहणो न। लेकिन ॾिसो, इहे त हिन जन्म जो, लेकिन हर जन्म जो गारंटी थोरी आहे कि हर जन्म में उहे ई पति पत्नी ठहनि, उहे ई ॿार माउ पीउ ठहनि, उहे ई संबंधी ठहनि, है न। त हिकु समझदार आत्मा ठही करे अगरि असां सोचूं कि भई हर आत्मा अकेली ही हूंदी आहे। अॼु ॾिसो कोई आत्मा शरीर छॾंदी त हुन
हुनजा बाक़ी संबंधी त जिंदा आहिनि हिन पुराणे शरीर में, उहो वही ॿियो शरीर वठंदी, कहिड़े खानदान में वठंदी, कंहिं वटि वठंदी। हुते अगरि माउ पीउ बि ॾिसो, माउ पीउ बि कीअं ॿारनि खे पालना प्यार कंदा आहिनि, हुन रीति दुनिया वारा इज्जत मान कीअं ॾींदा आहिनि, जॾहिं हुन आत्मा में कोई विशेषता हूंदी, कोई गुण हूंदो, है न। त उहो समय असांखे मिलियो आहे, हाणे फ्री में सभु कुझु मिले थो, त तव्हां ॿियनि जे बारे में सोचे करे पंहिंजो पुरुषार्थ छॾे ॾियो, बाबा खे छॾे ॾियो। इहे त समझदारी न आहे न, न? ऐं तव्हांखे मौक़ो मिलियो आहे, तव्हां वठो, त ॿियनि जो बि भलो थो थिए, त नाहे न तेरे बाणी सर्व जो भलो, ये हाणे जे लाइ बि आहे। तव्हां हाणे बाबा खे पहचानियो आहे, बाबा सां योग लॻाए शक्ति भरंदव न, त तव्हां द्वारा ॿियनि जो बि भलो थींदो। त बाबा चवनि था कल्प कल्प जी अधिकारी आत्मायूं आहियो, अधिकार वठो, त इन करे मुबारक हुजो, सदा ही मुबारक वठण जे पात्र आत्मायूं आहियो। सदा ही बाप दादा जी, भगवान जी, बाबा भगवान असांजे पीउ असांखे मुबारक ॾे थो, टीचर सतगुरु कि मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे, है न? केॾी सारी आत्माएं बाबा सां योग लॻाए केॾो कुझु प्राप्त करे चुकियूं आहिनि, पोइ चक्कर में वञी करे हुन हिसाब सां पंहिंजो पंहिंजो जीवन जींदी, पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदी, है न। इहे त पोइ पतो लॻंदो न जॾहिं माण्हुनि जो भाग्य अलॻि टाइम ते माण्हू चईंदा आहिनि कि ॾिस हिननि जो भाग्य केॾो सुठो आहे, त उहो समय हाणे आहे, है न। अञा हिन करे हाणे बि जेको समय बचियो आहे न, जेतिरो थी सघे कर्म कंदे वे, बाबा हलो ईअं करूं, बाबा हलो ईअं करूं, बाबा हलो ईअं करूं, बसि हीअं न कि असां कि सभु बसि हिकु हंधि वेही करे मुरली पढ़ंदा रहूं, योग कंदा रहूं, न। कर्म क्षेत्र में बाबा बाबा कंदव त हुन हिसाब सां हर कर्म हर संबंध निभाईंदे हुए जो शक्ति जो गुण खपे न, उहो बाबा भरदा वेंदा तव्हां। भई सम्झो था ॿारनि खे संभालो था, त ॿारनि खे संभालण लाइ भई छा सम्झ खपे, छा गुण खपनि, त बाबा खे यादि करे बाबा सां गॾु ॿार खे संभालो, बाबा तव्हांजो ॿार ईअं थो चए, बाबा तव्हांजो ॿार ईअं थो करे, त बाबा तव्हांखे उहो शक्ति उहो गुण भरदा वेंदा, तव्हां द्वारा कार्य कराईंदा वेंदा। बस सिंपल आहे, ॿियो कुझु थोरी अदर। त बाबा चईंदा आहिनि कर्म योगी ठहो। ब्रह्मा बाबा अॻियां छो निकिता, ब्रह्मा बाबा इहे ई कयो न, कर्म कंदे बि बाबा सां गॾु कंदव तॾहिं त बाबा तव्हांखे ॿुधाईंदा न कि अहिड़ी स्वभाव संस्कार वारी आत्मा सां हीअं हलो, हाणे ये शक्ति खे यूज़ करो, ये गुण खे यूज़ करो, हिन में ये ज्ञान जो पॉइंट यूज़ करो, है न। वेठे वेठे सॼो ॾींहुं मुरली ॿुधंदासीं, योग लॻायो, बस सेंटर थी आयासीं ऐं पोइ भुलिजी वियासीं बाबा, ईअं न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।